ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची जी अदालत में यूट्यूबर रजब भट्ट खिलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। यूट्यूबर पेश न थियो आहे। अदालत खेसि हाज़िरी खां छूट ॾियण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। सेशन कोर्ट में रजब भट्ट खिलाफ केस जी ॿुधणी थी। यूट्यूबर जे वकील हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते मुख़ालिफ़ वकील एतराज़ न कयो। अदालत धुरियुनि जे वकीलनि जी रज़ामंदी सां ॿुधणी 10 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। रजब भट्ट खिलाफ हैदरी मार्केट थाणे ते मज़हबी तौहीन जो केस दाख़िल आहे। जवाबदार उबूरी ज़मानत ते आहे। अमां खे ॿुधायूं, कराची जी अदालत में यूट्यूबर रजब भट्ट खिलाफ केस जी ॿुधणी थी आहे। यूट्यूबर पेश न थियो। अदालत खेसि हाज़िरी खां छूट ॾियण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। सेशन कोर्ट में रजब भट्ट खिलाफ़ केस जी ॿुधणी थी। यूट्यूबर जे वकील हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते मुख़ालिफ़ वकील एतराज़ न कयो। अदालत धुरियुनि जे वकीलनि जी रज़ामंदी सां ॿुधणी 10 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। रजब भट्ट खिलाफ़ हैदरी मार्केट थाणे ते मज़हबी तौहीन जो केस दाख़िल आहे। जवाबदार उबूरी ज़मानत ते आहे।